सिंध अंदर कुंभार को कम आखिरी पसान में आहे। मिट्टी गोहे मुख्तलिफ थाम ठाहींदड़ कुंभार तबको फाका कशी जो शिकार आहिनि। प्लास्टिक ऐं चीनीअ जा थाम बाज़ारुनि में अचण करे मिट्टीअ मां ठहंदड़ नायाब थाम हाणे अणलब थींदा पिया वञनि। राजी देर जा बि पोरियत बेरोज़गार बणिजी विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे इदरीस अब्बासी जी हीअ रिपोर्ट। राजीदेरो भरिसां ॻोठ मेरो वाहण जो कुंभार कोपाड़ो आहे, जिते 80-85 सालनि जे ॼमार जा ही पीरसन कारीगर जेके घर जो चुल्हो जलाइण लाइ सारो ॾींहुं मिटीअ जो पोरियो करे थांव ठाहिनि था। कुंभार को कमु को एतिरो आसान न आहे। कुंभर परे परे खां मिटी आणे सटे कुटे पिसाए ॻोहे बद में चक ते चाढ़े मुख़्तलिफ़ थांव दिला मट प्याला पाटियूं कुपियूं कोहरा ऐं मटियूं वग़ैरह ठाहिनि था। हिननि पीरसननि कुंभारनि जो चवणु आहे त असांजो अबो ॾाॾो बि हीअ कृत कंदा हुआ। थांव ठाहे सुकाए रंग ॾेई आवीअ में पचाइण ही सभु मरहला तमामु महिनत घुरनि था। हेॾी वॾी महिनत बैदि बि असांखे हिन कम में तमामु घटि अजूरो मिले थो। ॿियो वरी बाज़ारुनि में प्लास्टिक जा थांव पहुचण करे बि कुंभार के कम खे तमामु वॾो धकु रसियो आहे। असांजी जेकी महिनत आहे मिटीअ जी जो मतिलबु अचे बि जाइ न आहे। उन में कफ आहे कोल आहे ठिकरी आहे काई शइ बि आहे साफ़ु करे उनखे मिटीअ खे कमाइणो आहे। रत भारी कमायूं था मिटीअ में। मज़दूर अजूरो कोन थो मिले, उहो कोन थो मिले। बसि जेको अॻिलो हुजान उहो थियो थो। लाल असां मतिलबु बचपन खां मां लोड़ियो आहे। मां बचपन में लोड़ियो आहे। हुकूमत तव्हांखे को वज़ीफ़ो पघार का ॾे थी? बसि हुकूमत इहो ई आहे जेके ॻाल्हि आहे त असांखे मिले कोन कंहिंखे चऊं असां। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कुंभार के कम खे हथी वठाइण लाइ कुंभारनि जे ठाहियल मिटीअ जे थांवनि खे मार्केटनि ताईं पहुचाइण जो सिलसिलो जारी कयो वञे ऐं कुंभारनि खे मुनासिब अघु मुहैया कयो वञे त जीअं मिटीअ मां ठहंदड़ थांवनि जो ही नायाब हुनुर ज़िंदा रही सघे। कैमरामैन सिराज अहमद अब्बासी सां गॾु इदरीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ीदेरो।